सिंध में 6 ॾींहनि जे वसकारनि शहर ऐं ॻोठ ॿोड़े छॾिया। कराची में तेज़ बरसात दौरान डिफेंस, क्लिफ्टन, सदर, क़ायदाबाद, आए चंद्रीगढ़ रोड ऐं ॿिया इलाइक़ा तलाउ बणिजी विया। हैदराबाद जी रेलवे कॉलोनी, अमरीकन क्वार्टर्स, वहदत कॉलोनी ऐं हेठाहीं वारनि इलाइक़नि में बरसाती पाणी निकाल न थियो। बदीन, टंडो बागो, शेख भिरकियो, करूंडी ऐं भरपासे गजगोड़ सां बरसात। सखर, दादू, खैरपुर, मीरो खान ऐं टंडो गुलाम हैदर में पाणी बीहण सबबि शहरी परेशान। मोरो में बरसाती पानी निकाल न थियण खिलाफ शहरी रस्तनि ते निकिरी आया। सिंगड़ी, कोडीजी, कोटड़ी ऐं भिरिया सिटी में बि सरकारी इदारा बरसाती पानी निकाल करण में नाकाम। कराची में रोड रस्ता पानी हेठि अचण सबबि शहरी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई। यार जब से बारिश हुई है पानी यहाँ खड़े हुए यार, इसका कोई ऐसे बंदा नहीं है जो यहाँ से ये पानी साफ कर सके। बहुत गंदगी है यहाँ, देख लोगों के लिए बहुत परेशानी हो रही है यार। ये सामने हमारी शॉप है बाइक मैकेनिक की, देखो निज़ाम सारा पानी अंदर जा रहा है। यहाँ नाला तोड़ दिया गया है और मिट्टी है, यहाँ आवाम फंस जाती है, बाइक जो कार आती है यहाँ फंस जाती है। वॾो नालो हिनखे भञी आसे करे नंढियूं लाइनूं हणी छॾियूं अथनि। हाणे असांजे लाइ रोज़ाना अज़ाब आहे, दुकान बंद करे वेठा आहियूं, कम था कयूं तो लाइट जा। भाई ये जब एक हफ्ते से बारिश हो रही, इधर पानी बहुत ज़्यादा खड़ा है, इधर गाड़ी वगैरह फंस जाता है, दुकान के अंदर पानी जाता है, इधर कोई भी नहीं आ रहा। सिंध में वसकारनि दौरान विज किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि दौरान वधीक 7 ॼणा हयाती विञाए वेठा। कढण में विज किरण जे वाक़िअनि में अब्दुल मजीद ऐं ख़ुदाबख़्श मल्हा फौत। नंदो में ॿनी ते बींदड़ नौजवान धनजी कोहली विज किरण सबबि फौत। कराची में मुर्तज़ा चौरंगी वटि करंट लॻण सबबि हिकु ॼणो फौत। क़ायदाबाद भरिसां मलीर नदी में लुढ़ी वियल नींगर हथ न आयो। वारसनि तरफ़ां अली जान कलोड़ो जी ॻोल्हा में मदद जी अपील। मीरपुर ख़ास में करंट लॻण जे वाक़िअनि में पोहरियत रायचंद कोहली फौत ऐं हिकु नींगर ज़ख़्मी। कराची में वसकारनि दौरान रेलवे जो निज़ाम दरहम बरहम थियण सबबि ईद लाइ अबाणनि पॾनि ॾांहुं वींदड़ मुसाफ़िर रुली विया। कराची में कैंट स्टेशन ते ट्रेनूं लेट थियण ख़िलाफ़ मुसाफ़िरनि जो एहतजाज। पुलिस लठबाज़ी कंदे 10 खां वधीक मुसाफ़िरनि खे गिरफ़्तार करे वरितो। मुसाफ़िरनि जो चवणो हो त इंतज़ामिया ट्रेन्स लेट थियण बाबति कुझु बि ॿुधाइण लाइ तयारु नाहे। एहतजाज करण ते मसइलो हल करण बदिरां तशदुद कयो वियो। ईद जे मौक़े ते ट्रांसपोर्टर्स मुसाफ़िरनि लाइ भाड़ा पीअण ऐं टीण ते वधाए छॾिया। कराची, हैदराबाद ऐं सखर सूधो ॿियनि शहरनि में मुसाफ़िरनि जो भाड़नि में वाद ख़िलाफ़ दाहूं। कराची खां हैदराबाद वेंदड़ मुसाफ़िर वेन्स ऐं कोचिस में 200 खां 400 रुपया वधीक भाड़ो वठण जो इंकशाफ। सेक्रेटरी रोड्स ट्रांसपोर्ट जा हैदराबाद में गाॾियुनि ते छापा। वधीक भाड़ा उगाड़ींदड़ ट्रांसपोर्टर्स ते ॾंड। इज़ाफ़ी उगाड़ियल भाड़ो मुसाफ़िरनि खे वापसि कराए वियो। कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच जे सामान वारे खाने में मुसाफ़िरनि खे विहारण जी वीडियो वायरल थियण बैदि मोटरवे पुलिस जो एक्शन। लाड़काने में बस रोके सामान वारे खाने मां मुसाफ़िरनि खे कढियो वियो। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसात जूं तबाहकारियूं जारी। बरसाती नाला उथली पिया। लोरालाई भरिसां तामीर थियल डैम टुटी पियो। कलात, खुज़दार, तुरबत, किला सैफुल्ला ऐं लसवेलो सूधो ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात। चमन में वॾनि वहिकरनि सबबि फाइबर ऑप्टिक्स खे नुक़सान। सूबे में बैंक्स जो सर्वर डाउन थी वियो। ATMs, मोबाइल्स ऐं इंटरनेट सर्विस मुअतल। हुशाब में FC बरसाती नाले में फाथल 4 ॼणनि खे बचाए वरितो। बलूचिस्तान में वसकारनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में फ़ौतुनि जो अंग वधी 56 थी वियो। श्रीलंका में हज़ारे मुज़ाहिरीन रंडकू टोड़े सदारती महल में दाख़िल। सदर गोटाबाया राजापाक्से जे फ़रार ऐं इस्तीफ़ा जा इतला। पुलिस तरफ़ां मुज़ाहिरीन खे चिड़विचिड़ करण लाइ हवाई फायरिंग ऐं शेलिंग। सदारती महल जी स्विमिंग पूल में मुज़ाहिरीन जे तुड़गण जी वीडियो बि वायरल। दिवालपणे जो शिकार श्रीलंका में अवाम पेट्रोल ऐं खुराक जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे।
ये चंद अफराद जिसमें ख़वातीन और बच्चों को आगे किया गया और हुल्लड़बाजी कराई गई, उससे मेरी शोहरत को कोई नुकसान नहीं पहुंचा, लेकिन उन लोगों ने उस कल्चर की निशानदेही की जो उनकी क़यादत की तरफ से उन्हें सिखाया जा रहा है। ज़ाब्ता फौजदारी है, उसके तहत इनके खिलाफ कार्रवाई कर सकता हूं, लेकिन चूंकि इस वाक़े में ख़वातीन और बच्चे इन्वॉल्व हैं, मैंने इस कानूनी कार्रवाई से इज्तनाब का फ़ैसला किया है और मैं इस वाक़े को अवाम की अदालत में उन ख़वातीन और उन बच्चों के ख़िलाफ़ नहीं, बल्कि इस तर्ज़ अमल को फ़रोग़ देने वाली उस क़यादत के ख़िलाफ़ एक FIR के तौर पे दर्ज कराना चाहता हूँ कि पाकिस्तान की खामोश अक्सरियत का फ़र्ज़ है कि इस किस्म के रवैयों की हौसला शिकनी करे। पंहिंजे मथां वोटिंग कंदड़ औरतुनि ऐं ॿारनि ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई न कंदुसि। PTI क़यादत ख़िलाफ़ अवाम जी अदालत में FIR दाख़िल कराए रहियो आहियां। अवाम जी ख़ामोश अक्सरियत नफ़रत वारी अहिड़ी सियासत खे रद्द करण लाइ अॻिते अचे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो पंहिंजे मथां वोटिंग वारे वाक़े ते रद्द अमल। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे अहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान मां उमेद हुई त हू सियासत में बि स्पोर्ट्समैन स्पिरिट मुतारिफ़ कराईंदो, पर हुन नफ़रत ऐं इंतहा पसंदी वारी सियासत ऐं कल्चर खे हथी ॾिनी आहे। वोटिंग वारे वाक़े सां मुंहिंजी इज़त में का बि घटिताई नाहे आई। ॿुधायो वञे त केरु इमरान ख़ान खे भित सां लॻाए रहियो आहे। सियासतदाननि खे रुॻो इंसानियत जी ॻाल्हि करणु घुरिजे। छा मूं ऐं परवेज़ लाइ हिक ॿिए ख़िलाफ़ को बयानु ॾिनो आहे? काफ़ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त पंजाब में नंढियुनि चूंडनि बाद हुकूमत साज़ी जो पतो पवंदो। 17 जुलाई ते शफ़ाफ़ चूंडूं थियणु घुरिजनि। अणॼातल नंबर सां फ़ोन कॉल करे PTI छॾण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। चयो वियो त 2 ॾींहंनि अंदरि PTI छॾे ॾे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फयाज़ुल हसन चौहान जी दावा। पंहिंजे ट्वीट बयान में फयाज़ हुसैन चौहान चयो त अहिड़ियूं फ़ोन कॉल्स कंहिं इदारे न पर मरियम नवाज़ जे मीडिया सेल पारां कयूं पयूं वञनि। अहिड़ियुनि कॉल्स जो मक़सदु इदारनि ऐं PTI में विछोटियूं पैदा करणु आहे। बख्शापुर भरिसां काहराइन जी तोहमत में मुबैना क़त्ल थियल औरत जो लाश हथ न आयो। पुलिस जवाबदार मोहम्मद भंगवार खे बि गिरफ़्तार करण में नाकाम। जवाबदार काहराइन जी तोहमत मड़ी पंहिंजी चाची फज़ीलत ख़ातून खे क़त्ल करण बाद लाश मुबैना लोढ़े छॾियो हो। मक़तूलनि जे वारसनि एहतिजाज कंदे चयो आहे त जवाबदार लाश पाण वटि रखियो वेठा आहिनि। दाहूं करण बावजूदि पुलिस लाश संदनि हवाले न करायो आहे। आला अख़्तियारनि खे नोटिस वठी लाश संदनि हवाले करण ऐं जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। कंबर जे गरीबाबाद पाड़े में नौजवान वहीद बुलेधी सरेआम गोलियूं हणी क़त्ल। मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। इलाइक़े वासियुनि चिंची रक्षा ज़रिए लाश अस्पताल मुंतक़िल कयो। इतला बावजूदि पुलिस हरकत में न आई। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाक़ियो बुलेधी बिरादरी जी ॿिनि धुरनि में पुराणे तकरार सां पेश आयो आहे। तकरार में पहिरियां बि हिकु ॼणो हयाती विञाए चुको आहे। ऐं स्पेस एक्स ऐं टेस्ला कंपनी जे बानी एलॉन मस्क ट्विटर ख़रीद करण वारे मुआहिदे तां हथ खणी वियो। अमरीकी सिक्योरिटी एंड एक्सचेंज में जमा कयल दस्तावेज़नि में एलॉन मस्क चयो आहे त ट्विटर इंतिज़ामिया जाली अकाउंट्स बाबति ॼाण ॾियण में नाकाम थी आहे। तंहिं करे ट्विटर ख़रीद करण वारे मुआहिदे तां हथ खणी रहियो आहियां। ट्विटर इंतिज़ामिया ते मुआहिदे जी भञकड़ी कंदे 2 आला ऑफिसर्स खे बरतरफ़ करण जा बि इल्ज़ाम।